साईं मुंहिंजा हीअ कहाणी आहे सूणीअ मियार जी। असल में तव्हां किसो ॿुधो हूंदो त सूणीअ मियार जो, पर तव्हांखे इहा शायदि ख़बर न हुजे मतां त सूणी काथां जी ऐं मियार किथां जो। हिकिड़ो दिल्लीअ जो शहर आहे इंडिया में, ते इंडिया जे दिल्लीअ जे शहर में मियार ॼाओ जीअं बादशाह जो नालो अवरंग बादशाह हुयो, उन जो पुटु हुयो मियार। पोइ शौक़ु शिकार जो आदि आम बादशाह थींदो आहे, सो ही बि बादशाह जो पुटु मियार जेको आहे इहो बि शौक़ु शिकार जे हिसाब सां कुझु 4 वज़ीर पाण सां साण खणी निकिरी पियो। हलंदो हो कराईंदो हलंदो अचे पियो, अची गुजरात में पुॻो। गुजरात हिकु लाहौर जो शहर आहे, पाकिस्तान जो सूबो लाहौर, उन जे आॾो गुजरात आहे। उन गुजरात जे शहर में निकितो ही शौक़ु शिकार करे पियो। हिकिड़ो कुंभार जो दुकानु हुयो, कुंभार जे दुकान ते ठिकर जा थांव हुया, छो त हूंदा ई ठिकर जो थांव जो कुंभार हुयो। सो उन ते कुंभार पाण ठाहींदो, पई उन जी छोकिरी जेकी हुई खपाईंदी हुई, जंहिंजो नालो सूणी पियो सॾिजे। उहा नंढड़ी जवानड़ी थी, मतिलबु जवानड़ी जे सॾिबी आहे छोकिराट, त जवानड़ी हुई। हीअ इन दुकान ते वेठी दुकान खपाईंदी, मतिलबु ठिकर जा थांव। पोइ हीउ बादशाह जेको हलंदो हलंदो अची उन दुकान जे साम्हूं आयो त अज़ुली इश्क हिकिड़ो दुनिया जो न हुयो। हिननि खे पंहिंजो अज़ुली इश्क हिकिड़ो हिक ॿिए खे ॾिठो, बादशाह ॾिठो छोकिरीअ खे, छोकिरी ॾिठो बादशाह खे, त ॿई हथीका थी विया। हिननि जो पाण में मोहबत थी वई, प्यार थी वियो। पोइ बादशाह हाणे शौक़ु शिकार करे मोटी ईंदो, सो उन ई शहर में हिन हिकिड़ो कोठो वरितो। पोइ उन कोठे में ही राश कंदो, पंहिंजे नौकरनि वज़ीरनि सिधो ही शौक़ु शिकार कंदो, पर सूणीअ ॾे लाज़मी उन ते दुकान ते ईंदो। पोइ हिन खां कुझु पंहिंजे वक़्त खे हलाइण ख़ातिर हिन खां कुझु ख़रीदारी कंदो हुयो। सो बादशाह आहिस्ते आहिस्ते ख़रीदारी कंदो डेली हिन जे हिसाब सां, त बादशाह जो कोठो थावनि सां फुल थी वियो, तूं सूणीअ जो कोठो थावनि सां ख़ाली थी वियो। पोइ बादशाह एतिरो त हिन जे इश्क में पुरो हुजे जो हिन खे ख़बर ई न पई पए त मां छा कयां थो, छा न कयां थो। पोइ उन जा जेका नौकर वज़ीर हुया, पर उन्हनि चयो त हाणे बादशाह ही सफ़ा असांजे हथ मां निकिरी वियो, सो इश्क में सफ़ा पुर आहे। हाणे दौलत बि जेकी हुई सो खपाए छॾियो अथई, हाणे काशे रही कोन्हे। हाणे बादशाह कहिड़ी ख़बर इश्क में अहिड़ो अची वियो आहे असांखे न खपाए छॾे। सो चइनि दोस्तनि उतनि जिन सलाह कई त हाणे असां वापसि हलूं, सो बादशाह जी हले थो त सही आहे, न त असां त हलूं, त असांखे खपाए न छॾे। सो बादशाह हिननि सभिनि सलाह कई, नौकर वज़ीर जेका बि हुया अॼु बादशाह खां मोकिलण लॻा त बादशाह सलामत असांखे इजाज़त ॾे, असां हलूं था, जे तूं हले त तोखे वतियूं हलूं। चई बा तव्हां भली वञो त वञो, पर मां हिते ई आहियां, सो तव्हांजी महिरबानी, सो तव्हां मूंसां गॾिया आहियो, सो मां तव्हां सां नथो हलां, मूंखे ॾुख बि इहो आहे, सो तव्हां वञो। बादशाह खां ही मोकिला, हिन जा संगती रवाना थी पिया। बादशाह उते हिकिड़ो रहे पियो, हलंदो होकारींदो अची सूणीअ सां मिलियो। सूणीअ खे चई त हाणे भलो थिए, मूं वटि जेको पैसा हुया, नाणो हुयो, जेको कुझु बि हुयो, सो मां तुंहिंजे करे सभु कुझु पंहिंजो पाण फुराए छॾियो, पैसा पाई हाणे काशे कोन्हनि खे। हाणे त खाइण लाइ मां हिन लाइ पंहिंजे पेट लाइ परेशान आहियां। सो बादशाही ॿार हुयुसि, त मूं त हाणे त दौलत जी कमी महसूसु थिए थी। पोइ सूणीअ हिन खे सलाह ॾिनी त मां तूं मूंखां सवाइ न रही सघंदे, मां तोखां सवाइ न रही सघंदुमि। हाणे हिकिड़ो कमु मां थी कयां। हुनखे अकुलु सूणीअ खे वॾो हुयो। पोइ हुन सूणीअ चयो त मां पंहिंजे पीउ खे चवां थी, तोखे नौकर पाण वटि रखे थो, पोइ कुझु जेको कमु आहे सो असांजी हेल्प कंदे, मां तुंहिंजा लटा कपिड़ा बि धोईंदुमि पई, ऐं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बि हूंदासीं, त पंहिंजे हिसाब सां सुकून जी ज़िंदगी भई निकिरंदी। बादशाह खे ॾाढी ख़ुशी थी सूणीअ जा इहे लफ़्ज़ ॿुधी, एतिरी ख़ुशी थी जीअं बाने खे जन्नत मिली वञे, हिन खे सम्झी एॾो सुकून मिलियो। पोइ हलंदे होकारींदे वञी हिन सूणीअ पंहिंजे पीउ सां ॻाल्हि कई त भाउ हिकिड़ो असांजे पाड़े में जेको आया हुआ मुसाफ़िर, सोने जो हाणे नाणो खपी वियो आहे, ख़रीदार कंदो, भलो इंसानु आहे रूह जो बि। हाणे उहो चवे थो मूंखे मज़दूर बीहारियो, सो जेकी तव्हां क़ीमत ॾियो सो मां उन में मुतमिन आहियां। पोइ हाणे पंहिंजा ढोर बि आहिनि, 5 ढोर घुमाईंदो, ऐं असांजो जेको आहे कमुकार में बि तोखे मदद कराईंदो। तूं अकेलो ठाव पियो ठाहे, तूं इन हिसाब सां चईंदी तुंहिंजी मर्ज़ी, मूंखे पाण हमराह जी ज़रूरत ई, जेकॾहिं तूं बीहारींदुसि भली बीहारे, पोइ जेको असांजो हूंदो हाल हलाईंदासीं। सो सूणी ऐं मियार हिक ॿिए जे क़रीब थी विया, ऐं हिक ॿिए जे वेझो आसे पासे में रहण लॻा, हेॾो होॾो। त इन जो वक़्तु ईअं गुज़रंदो हलंदो रहे पियो।
पोइ कुझु माण्हुनि चंद माण्हुनि खे ख़बर पई त बणा सूणी ऐं मियार जो तालुक़ु पाण में सही न आहे। सो माण्हुनि इन ॻाल्हि ते एक्शन खयूं। तो सूणी ऐं मियार खे चयुनि त भाई बादशाह खे उन जेको हुयो जीअं वधि रहियल हुयो बादशाहीअ में, उन बादशाह वटि दाई थी अवाम वियो त भाउ हिन जो जेको तालुक़ु आहे सूणीअ सां सही न आहे। सो असांखे नथो वणे, सो असां हिनखे मारींदासीं या कुझु न कुझु कंदासीं। बादशाह अॻियों पेश थी वियो। साईं बादशाह हाणे चयो त हाणे कीअं मसइलो थिए त हिन खां पुछा कयनि त हिन चयो त हा साईं सूणी खां सवाइ मां नथो रही सघां। सो मारियो त भली मारियो, मुंहिंजो सिर हाज़िर आहे, बाक़ी मां सूणी खे नथो छॾे सघां। हिन चयो हाणे तोखे ॿी सज़ा कहिड़ी ॾियूं, मारींदासीं उअं बि तोखे। पोइ हाणे सूणी हिन चयो मूंखे मुल्क निकाले काॾे बि न ॾियो, मूंखे मारे छॾियो। पोइ सूणीअ खे अलाए कीअं वञी ॻाल्हि कई त मियार हीअं थो चवे त मूंखे मारे छॾियो, मां जीअण छा कंदुमि जो परे नथो थिए। पोइ सूणीअ न्यापो मोकिलियो त मूंसां 5 मिंट मिले, बादशाह उहे फांसीअ ते चाढ़ाए थो त असां त ख़बर त पइजी वई आहे। सो मूंसां मिले भली, पोइ जीअं वणे तीअं करे। मियार ऐं सूणीअ खे बादशाह मिलण जी इजाज़त ॾिनी। ही पाण में मिलिया। सूणीअ चयसि चरियो न थी, तूं मुल्क निकाले वठि। पोइ हितां जो कानून इहो ई आहे त हीउ जेको असांजे अॻियां वाह पियो थो वहे, इन वाह जे परे पासे ॾऊं बसि निकिरी वियो त मतिलबु त हिन मुल्क मां त ॿिए पासे ॾे वियो त उते राश कंदो, भली घुमे फिरे वेठो, कुझु बि न थींदो, बाक़ी ओर रुॻो न टपंदो। सो इहो कानून हितां जो इहो ई आहे असांजे मुल्क जो। सो परी बि हिकु दरिया जे तूं हुन कपर वे, मां हिन कपर हूंदसि, जे सिक सताईंदी त हिक ॿिए सां क़िस्मत खणो त मिलंदासीं पिया न। जे मरी वेंदे त पोइ तूं मरी वेंदे, मां काॾे वेंदुमि, पोइ मुंहिंजी ज़िंदगी बर्बादु थी वेंदी, मां बि मरी वेंदुमि। सो सूणीअ हिनखे सलाह ॾिनी। हिन चयो त वाह जी ॻाल्हि कई अथई। पोइ बादशाह खे चई त मूंखे तूं मुल्क निकाले ॾे, भली मूंखे मार न। पोइ बादशाह हुनखे हक़ीक़त में मुल्क निकाली ॾिनी। पोइ विच जो दरिया जेको वाह हुयो, उन वाह खां हुन परे भिक टपाए फिटी कयो सूणी मियार खे हुनखे। पोइ असुलु किसो उतां शुरू थियो। पोइ उते हिकिड़ो मींहं जा 4 वॻ खणी धारियईं। पोइ उते बेंसरी हिकिड़ी वठी पियो बिहार वॼाईंदो, परी भिक जे रहंदो हुयो। पोइ उते सभु कुझु उते चारींदो, घुमंदो फिरंदो। पोइ जॾहिं बि सूणीअ जी सिक सताईंदी आहे त पोइ दरिया टपी अचे सूणीअ सां मिलणु ईंदो। ईअं हिन जो वक़्तु हलंदो चलंदो रहंदो हुयो। छो त हिन मियार जो हिकु ई उसूल हुयो, जॾहिं बि हिन सूणीअ सां मिलणु वेंदो त मलाह उतां जा मच्छी मारींदा। पोइ उन्हनि को मच्छीअ जूं 3 कुरड़ियूं या 2 जेकियूं कुरड़ियूं हूंदियूं, पोइ उहे तरियूं रंधियूं खयूं सूणीअ ॾे वेंदो, मिलणु वेंदो जॾहिं बि दरिया टपी। पोइ हिन ॾे इहो इन जो कमु हूंदो, जॾहिं बि वञण जो इरादो थिए त पोइ मलाह को मच्छी ख़रीद करे वरी उहा साॻी मच्छी पचायूं पंहिंजे हथनि सां सूणीअ ॾे खयूं वेंदो, जीअं सूणी बि खाए ऐं मुंहिंजो तोहफ़ो आहे, हथे ख़ाली महबूब ॾे न आहे वञिबो। हुन बादशाह जो इहो कॉल थियल हो, वाइदो थियल हो, जथे काले मां कॾहिं बि न ईंदुमि सूणी खे चयो। कुदरत मुंहिंजी अलाह जी हिकिड़े साल भाइड़ो मींहुं वठो बरसाति उठी जो उहे मुहाणा जेका मच्छी मारण ईंदा, उहे मलाह मच्छी मारण कोन आया। साईं आजाम बि मेहर जो हुजे त सूणीअ सां मिलणो आहे, हाणे हथ ई ख़ाली कीअं वञा, हिन सोच वीचार में हुजे। हिनखे अहिड़ी का शइ बि नज़र न आहे जो सूणीअ लाइ खाइण लाइ। पोइ शाइर था लिखनि था उहे त पंहिंजे सथर मां गोश्त जो टुकड़ो वढे, उहो सूणीअ लाइ रंधे कबाब खणी वियो वञी। सूणीअ लाइ मिलण जो ॾियार जो हुयो, न आजाम में कचो पियो थिए, न वरी वाइदे पंहिंजे को न मुकर पियो थिए, जेका शइ खणी न आयो मेहर मतिलबु मयार जी मूंखे जो पंहिंजो गोश्त जो खणी जॾहिं मिलियो सूणीअ सां। सूणीअ ॾिठो त मुंहिंजे लाइ कहिड़ो तोहफ़ो आंदो त हिन खोलियो, हिन ॾिठो त बणा अजीब क़िस्म जो गोश्त रंधे खणी आयो आहे, कबाब हिन खणी खाधो। त शाइर माण्हू लिखनि था, मतिलबु त लिखंदा जेका त माण्हूअ जो गोश्त जेको आहे त वधीक लज़ीज़ जेको हूंदो आहे, त माण्हूअ जो गोश्त आहे त इंसान गला पना ॾे, इंसान हराम आहे, खाइण त गुनाह आहे। पर हिकु हू मजबूरीअ खां खणी आयो, सूणीअ बेख़बरीअ में खाधो पियो। सूणीअ चयो त मां अहिड़ी शइ खाधो ज़िंदगी में न आहे, हीअ कहिड़ी शइ मुंहिंजे लाइ रंधे खणी आयो आहे जो सवादु ई पंहिंजो मट आहे। सो मेहर पियो चवे त तूं छॾ हिन ॻाल्हि खे, तूं खा। हिन चयो ॻाल्हि कर, मुंहिंजो कसम अथई मेहर, तूं ॻाल्हि कर, छा रंधे मुंहिंजे लाइ खणी आयो आहे। हिनखे जॾहिं पंहिंजो कसम विधई त मेहर अखियुनि मां पाणी वही सूणीअ खे ॻाल्हि कई, सूणी अॼु मूंखे का शइ बि न लधी, मलाह कोन आया, मच्छी कोन हुई, सो मां पंहिंजे जिस्म मां सथर जो गोश्त खपे तोॾे खणी आयो आहियां। सो सूणीअ इहो जंहिं महिल ॿुधो त सूणीअ जा लिङ ॾकी विया, ॾाढो हिनखे अफ़सोस थियो त बणा मुंहिंजे करे तूं पंहिंजो इहो हेॾो सारो ज़ख़्म थियो आहे पाण ते। पोइ उन खां वठी सूणीअ वाइदो करे छॾियो त मेहर तूं न ईंदे, हाणे अॼु खां वठी जेसिताणी तुंहिंजो सूर न छुटंदो होसिताणी तोॾे मां ईंदुमि।
सो तव्हां अक्सर ॿुधंदा हो त सुहिणी मेहर सां मिलण वेंदी। सो अक्सर वजह इहा हुई त हुनखे फटु हुयो। सो फटु जेसिताईं छुटे न पियो होसिताईं सुहिणीअ खे चयो थी वाइदो कयो त मां ईंदमि पई तोड़े तॾहिं सुहिणी वेंदी मेहर ॾे। सो हाणे असल में किसो हितां शुरू थियो त सुहिणी मेहर ॾे छो वेंदी त सुहिणी इन करे वेंदी जो हुनखे फटु हुयो। से हिननि जो पाण में वेंदो तारीख़ सुहिणी टपी वेंदी अचे हिनखे रंधियूं बि गाधो सुहिणी वेंदी हुअसि। हाणे सुहिणीअ जा पंध हुया जेसिताईं हुनजो सूरु छुटे। से हिकिड़े ॾींहुं कुदरत मुंहिंजे अलाह जी सुहिणीअ जो मुर्शिद दरिया ते मुसलो विछायूं निमाज़ बि पढ़े त सुहिणी जीअं जो टपी त मुर्शिद हिन जेके ॾिठो ई कोन। सुहिणी वई पे पंहिंजे ख़्याल सां जीअं मोटी आई पे सुहिणी मिली मिहार सां त सुहिणीअ खे अॼु मुर्शिद बाम वरितो त अंधी हेड़ी तेड़ी तोखे ख़बर नथी पए त मुर्शिद तुंहिंजी निमाज़ पियो थो पढ़े तो निमाज़ भॻियो हली वई मुंहिंजी। त उन महिल अदब जा हथ ॿधी सुहिणी आर्ज़ु करणु लॻसि साईं मुर्शिद तव्हांखे मूं कोन ॾिठो पर तव्हां निमाज़ कंहिंजी पढ़ी रहिया हो जो तव्हां मूंखे ॾिठो चई अलाह जी। चई तव्हां अलाह जे इश्क में निमाज़ पढ़े रहिया हो पोइ बि तव्हां मूंखे ॾिठो ऐं मां हिकु इंसान जे इश्क में वियुमि पे तव्हांखे मूं न ॾिठो। त हिनखे इहा ॻाल्हि जंहिं महिल कई त पंहिंजे मुर्शिद खे त मुर्शिद हिनजो ॾाढो शर्मिंदो थियो जी सुहिणीअ खां माफ़ी वठे त मुंहिंजी वाक़ई बि इहा ग़लती आहे जो तूं इंसान जे इश्क में तूं मूंखे न ॾिठो ऐं मां तोखे ॾिठो। सो अने खां पोइ हिन मुर्शिद जेको ॾाढियूं आदियूं मादियूं वठियूं त सुहिणीअ जी ख़बर सॼे ॻोठ में पइजी वई त सुहिणी मियार सां मिलण थी वञे अॼु बि। सो हाणे बादशाह अहिड़ो कमु कयो त अॼु माण्हू न पोइ हिकु धोती छॾियनि धोतीअ चयो त इहो कमु मां थी कयां मूंखे हेतिरा पैसा ॾियणा पवंदव। हिन जो सही आहे धोती अहिड़ो कमु कयो जंहिं जॻह ते सुहिणीअ जो मियार ॾे वञण वारो पको दिलो रखियलु हूंदो जीअं दिले ते चढ़ी ऐं मियार सां मिलण वेंदी उते वरी हीअ धोती अहिड़ो कमु कयो त कचो दिलो रखी आई। से कचो दिलो जो रखी आई त देरि मदार सुहिणीअ खे ॾिठईं त बणा टेम मियार सां मिलण जो थी वियो आहे। सो सुहिणीअ देरि न कई इहो सोचईं कोन त कचो दिलो आहे या पको दिलो आहे। सुहिणी खणी चढ़ी रवानी थी पई त दिले जो विज़ान छा आहे वधीक मुंहिंजो दोस्त तव्हांखे ॿुधाईंदो मां हाली बीहां थो। बाक़ी सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब ऐं बेल आइकन घंटी खे लाज़मी हणिजो छो त वधीक तव्हांखे कहाणी ही हमरा ॿुधाईंदो। खणी कचो दिलो खणी वञी ऐं उते हिन साॻी जॻह ते रखियो जंहिं जॻह ते जो पको दिलो रखियलु हुयो। सुहिणी जीअं तव्हां दस्तूर मुताबिक़ राति जो टाइम वठी वञे पई जीअं उतां गुज़री त हिनखे इहा ख़बर इश्क जी लहरुनि में कान पई त दिलो कचो आहे या दिलो पको आहे। बसि पोइ दरिया में लही पई लहण जी वेर हुई दिले जो मीज़ान छा आहे लहण सां ई दिलो तंहिंजे छातीअ मां निकिरी वियो। हीअ वीचारी वञी पाणीअ ते पाण पई। हाणे छा करे लिखे थो शाइर त कारी राति कुन घणा झुड़फुड़ वसे मींहुं राति बि 27 जी ही चंड बि कोन विरियो हुयो। चई कारी राति कुन घणा झुड़फुड़ वसे मींहुं जे वञा त पुसनि कपिड़ा जे वलां त टुटे नींहुं पोइ चई तोड़े खाए में शींहं त बि कवलहि कूड़ी न थियां। शींहं कहिड़ो इज़राइल हो हयाती जा ॾींहं पूरा पिया थियनि चई बसि भले मरी वञा त मरी वञा पोइ हिते कान मोटंदसि। पोइ हिते मोटण जी आस लाहे अॻिते वधणु लॻी। जीअं अॻिते वधणु लॻी त भिटाई साहिबु रहमतुल्लाह अलैह जो बि रूह मौजूदु हुयो। उहो लिखे थो त 12 कुन 32 तड़ कुन चइबो आहे उनखे जेको पाणीअ जो घुमरियूं ॾींदो आहे। तड़ उनखे चइबो आहे जिथे माण्हू थकिजी पवे जो ईअं बीहंदो आहे उनखे बीहण जी जाइ त कान हूंदी लेकिन तरण महिल ॿाहूं हणंदी हुई त जंहिं महिल थकिजी पवंदी त उन महिल ॿाहूं रुॻो ढरियूं कंदी हुई बसि इहो हुनजो बीहण हुयो। भिटाई साहिबु लिखियो त 12 कुन 32 तड़ 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 मथे नांग नांग छा हो त इश्क जेको आहे उहो इश्क नांग आहे हुनजे इश्क सवार हुयो माना नांग हुन सां सवारीअ में गॾु हुयो। 12 कुन 32 तड़ 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 मथे नांग इश्क जनी जो सांग से ॿुॾी ॿुॾंदियूं की न की सांग माना आसिरो उमीद इहा हुनजी बसि मेहर सां मिलंदसि बसि मेहर सां मिलां। 12 कुन 32 तड़ 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 मथे तूत इश्क जनी जो कूत से ॿुॾी ॿुॾंदियूं की न की 12 कुन 32 तड़ 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 मथे भिटूं भिटूं वरी काॾो आयूं दरियाह में दरियाह जी एॾी मस्ती हुई जो जेको दरियाह जो पाणीअ जी छोली हूंदी आहे उहा छोली मथे भिट जे मिसाल पई अचे ईअं लाही चाढ़ी हुनखे ॾे पई ॼण त इहे भिटां पियूं ठहनि। 12 कुन 32 तड़ 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 मथे भिटूं उथी आदीअ राति जो सुहिणी ॾे पई सटूं पोइ छॾे खीर खटूं
लुॾी लहरनि विच में लही पई। पोइ जॾहिं वीचारीअ जो वसु न हलियो, ॾिठई त हाणे बिना मेहर जे इतलाव जे वञा थी, पोइ उतां हू मेहर खे आवाज़ ॾियो, सॾ कया अथईंसि मेहर वटि ईअं सॾ पहुता जीअं ॼण भरिसां बीठी आहे। मेहर ॾिठो त सुहिणी वञे थी पई, मेहर बि लही पियो आहे। पोइ लिखनि था त छोलिनि ॿिन्ही खे पाण में मिलायो आहे। मिलण खां पोइ हलंदियूं रहियूं आहिनि, हलंदो रहियो आहे, तरंदो रहियो आहे। किथे रही गुजरात, किथे रही असांजी सिंध। आख़िरकार वक़्तु पुॼाणा शहदादपुर, असांजो जो शहरु आहे सिंध में। उते सुबुह जे पहर में दरिया जे वट ते औरत हिकिड़ी मुई पई आहे, जेका छोलिनि धिके धिके वट ते आंदी। सुबुह जो माण्हू झंग जे ख़्याल सां ॿाहिरि निकिता, ॾिठऊं त हिकिड़ो जनाज़ो पियो आहे औरत जो। वञी वॾेरनि खे ॿुधायूं, साईं अलाए कहिड़ी माईअ जो फलाणे हंधि लाश पियो आहे। वॾेरो आयो, ॾिठई हुनखे खणायो, पाड़े ओड़े मां पुछा करायूं त हीउ कंहिंजो लाश आहे, कंहिंजो लाश आहे। हुजे वेझो त को हुनखे ॿुधाए त फलाणे जो आहे, चई कंहिंजो बि कोन्हे को। बसि पोइ हुनखे अजनबी सम्झी वॾेरनि दफ़न कराए छॾियो। उन्हीअ जे दफ़न करण खां पोइ वरी ॿियो ॾिहाड़ उथियो त ॿिए ॾिहाड़े में वरी साॻी जॻह ते माण्हूअ जो लाश पियो आहे। वरी उनजी बि पुछा ॻाछा करायूं, कंहिं बि को न को वारस थियो त कंहिंजो आहे। उनखे बि वॾेरनि खणाए अजनबी सम्झी पूराए छॾियो। अॻे ईअं कोन हुयो त मुक़ाम में पूरायूं या किथे वसूअ में, बसि जेको जिथे आयो उतां खे उते पूरे छॾियऊं। अदा होॾां वाहर सुहिणीअ जी बि निकितल हुई, मेहर जी बि निकितल हुई। उहे पाण में अचे मिलिया, मंज़िलूं कंदा पेरा खणंदा, मंज़िलूं कंदा पेरा खणंदा अचे शहदादपुर में पहुता। शहदादपुर में उन्हनि पुछा ॻछा कई, दादा अहिड़े आरे अहिड़े पारे जनाज़ो? चवंदा हा, कल्ह फलाणो दफ़नायोसीं, औरत जो जनाज़ो हुयो। कल्ह टियों ॾिहाड़े दफ़नायोसीं, अहिड़े आरे पारे मर्द जो जनाज़ो हुयो। चवंदा जेको सुहिणी ॿुधंदा हो, इहा औरत उहा सुहिणी लटा हुनखे ॾिनऊं, जेके सुहिणीअ जा कपिड़ा सुहिणीअ जे मालिकनि सुञाता त वाकई इहा सुहिणी हुई। मेहर जा कपिड़ा मेहर जे वारसनि सुञाता त वाकई इहे कपिड़ा मेहर जा हुया। उहे उन्हनि खे ॾिनऊं, अदा इहा सुहिणी, अदा इहो मेहर। शहदादपुर में ठाहूको आलीशान रोज़ो लॻो पियो आहे, सुहिणीअ जे मथां दुनिया वारा विया ॾिसी घुमी आया आहिनि। असां बि ॿ चारि चकर ॾिसी आया आहियूं। मेहर जो वरी उते ई शहदादपुर में चौकंडड़ी आहे, पाण खां तक़रीबन हिक ॿिए खां 1 किलोमीटर परे आहिनि। सुहिणी पंहिंजे हिसाब सां दफ़न आहे, मेहर पंहिंजे हिसाब सां दफ़न आहे। पर आशिक़ हमेशह हमेशह ज़िंदह आहिनि, आशिक़ कोन मरंदा आहिनि। अलाह आशिक़नि जी तो त ख़लक़ी अहिड़ी ज़ात, हिकिड़ा वेहनि वाटुनि ते त ॿियो जाॻनि सारी राति। लॼादार लतीफ़ चवे पोइ पिर फुटी पिर बात पसंदि महबूब जो। अदा अस्सलाम वालेकुम।